भिटशा में क़ौमी अवामी तहरीक पारां अयाज़ लतीफ़ बलोची जी अॻवानी में एहतजाजी मार्च शुरू कयो वियो आहे। दरगाह भिटाई ते हाज़िरी ऐं दाह बैदि भिटशा खां हैदराबाद तरफ़ 7 रोज़ा मार्च जी शुरूआत कई वई। वॾेरो शाहजहान जोणे जो, ज़ीनत समूह, मज़हर राहू जो, अल्ताफ़ ख़ासकेली, अयाज़ मेमून, शकील नाज़ ख़ासकेली, अब्दुर्रशीद ॾेथो, फ़रीद अहमद ऐं ॿिया बि मार्च में शामिल आहिनि। सिंधियाणी तहरीक जूं औरतूं बि वॾे अंग में पैदल मार्च में शरीक आहिनि। दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते चादर चाढ़ण बैदि दंबूरा चौक ते अयाज़ लतीफ़ पली जो मार्च में शामिल कारकुन ख़िताब कंदे चयो आहे त पंहिंजे दरिया बचाइण लाइ निकिता आहियूं, फ़ैसिलो वापसि वठण ताईं ख़ामोश न वेहंदासीं। 7 करोड़ आवाम मां 3 करोड़ नौजवान अयाज़ लतीफ़ जी ॻाल्हि सम्झनि था। आसिफ़ ज़रदारी ऐं शहबाज़ शरीफ़ ते इल्ज़ाम हणां थो त तव्हां सिंध जो पाणी रोकण जो मंसूबो ठाहियो आहे। इहा पाकिस्तान जी ख़ैर ख़्वाही न आहे, इहा पाकिस्तान दुश्मनी आहे, मुल्क दुश्मनी आहे। तव्हां हिन मुल्क जे कुख में खंजर पिया हणो। तव्हांखे इहो पाकिस्तान खे नुक़सान पहुचाइण जो कमु कंहिं ॾिनो आहे? हिन मुल्क जे 25 करोड़ आवाम जे पेरनि हेठां ज़मीन पिया कढो। इहा साज़िश बंदि कयो। समूरे सूबनि जे माण्हुनि खे वेड़ाइण जी साज़िश कई पई वञे। अयाज़ लतीफ़ पली जे चयो त हिन वक़्तु सिंध धरती जो बचो बचो रोड ते आहे। कारपोरेट फार्मिंग मंसूबो रद्द करियूं था। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पंजाब पंहिंजी ज़िद ख़तम करे केनाल जो फ़ैसिलो वापसि वठण जो ऐलान कनि। पीपल्स पार्टी नवाज़ लीग जी वफ़ाक़ी हुकूमत सां गॾिजी केनाल मंसूबो ठाहे रही आहे। सिंध में पीपल्स पार्टी तरफ़ां एहतजाज अवाम खे बेवकूफ़ बनाइण जी साज़िश आहे। सिंध जो अवाम हाणे सुजाग थी चुको आहे। जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी केनालनि ख़िलाफ़ आहे त वफ़ाक़ी हुकूमत खां अलॻि थियण जो ऐलान करे। सिंध दुश्मन मंसूबे जे ख़ात्मे ताईं असांजी जदोजहद जारी रहंदी। भिटशा मां निकितल मार्च राति खंडू स्टॉप वेझो स्टॉप करण खां पोइ सुभाणे पंहिंजी मंज़िल हैदराबाद तरफ़ रवानो थींदो। वजीर कामोरा एसपी डीसी सेठ व्यापारी बैठा आहिनि। इन्हनि जी लय न करे आहे जो पाणी जे त शुगर मिल हलंदी, आउंठे त शुगर मिल में कमाईंदो, न हुजे त राइस मिल हलंदी कान। पाणी त फसल हारी रखियो, जिन खे चओ था ठपे पे ठपा, हारी भॼी वेंदो। हारी तव्हां सां इन करे वेठा आहिनि जो तव्हां वटि ज़मीन उहे जा गुलाम थियो वेठा आहिनि। ही जेका भिटशा आहे, ही जेके हिते दुकानदार वेठा आहिनि, इहे सोचीन असांजो पाणी सां वास्तो कोन्हे। अबा लतीफ़ साईं जे मेले ते, लतीफ़ सरकार जे मेले ते बि माण्हू तॾहिं ईंदा जॾहिं खीसे में 5 रुपया भाड़े जा हूंदा न। जेकॾहिं सिंध बुखी हूंदी त केरु वेंदो लतीफ़ साईं ते, केरु वेंदो कलंदर लाल शहबाज़ ते, ऐं केरु वेंदो बुलड़ी शाह ते, ऐं केरु वेंदो सचल सरमस्त ते, केरु वेंदो? माण्हू अथे में झलियो पियो हूंदो, खाइण लाइ कुझु कोन हूंदुसि, माण्हू किश्तो खणी वेठो पिनंदो। तंहिंजे करे यादि रखो, ही जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे ऐं ही जेका नवाज़ लीग जी हुकूमत आहे ऐं जेके उन्हनि जा आका आहिनि, उन्हनि जा मालिक आहिनि, उहे चाहिनि था त सिंधियुनि जा ही जेके 2 हथ आहिनि